जी नाज़रीन कभी हम ख़बर अवां खे ॾियूं। ठारू शाह में अणॼातल जाबदार निजी स्कूल जे मास्टरियाणी खे मुबैना तौरु अगवा करे विया आहिनि। मुग़वी नारीअ जे पीउ चेताव ॾिनो आहे त मुग़वी न्याणी मुक़दस चौहान खे फौरी तौरु बाज़ियाब कराए वञे, ॿी सूरत में हू पाण खे बाहि ॾेई साड़ींदो। हुन ॿुधायो आहे त संदसि न्याणी स्कूल जे मोकल थियण बाद घर न पहुती, जंहिं बैदि संदसि अगवा जी एनसी बि कटराई वई आहे। मुग़वी नारीअ जे पीउ ॿुधायो आहे त कुझु औबाश छोकिरा संदसि न्याणी खे मैसेज ऐं कॉल ज़रिए तंग कंदा हुआ, उन्हनि खेसि अगवा कयो आहे। हुन एसएसपी नौशेरो फेरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त संदसि न्याणीअ खे फौरी तौरु बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। आगाह कयूं पिया। ठारू शाह में अणॼातल जाबदार निजी स्कूल जे मास्टरियाणी खे मुबैना तौरु अगवा करे विया आहिनि। मुग़वी नारीअ जे पीउ चेताव ॾिनो आहे त मुग़वी न्याणी मुक़दस चौहान खे फौरी तौरु बाज़ियाब कराई वञे, ॿी सूरत में हू पाण खे बाहि ॾेई साड़ींदो। हुन ॿुधायो आहे त संदसि न्याणी स्कूल जे मोकल थियण बाद घर न पहुती आहे, जंहिं बाद संदसि अगवा जी एनसी पिणु कटराई वई आहे। मुग़वी नारीअ जे पीउ ॿुधायो आहे त कुझु औबाश छोकिरा संदसि न्याणीअ खे मैसेज ऐं कॉल ज़रिए तंग कंदा हुआ, उन्हनि खेसि अगवा कयो आहे।